अस्सलाम वालेकुम सिंधीन फ़ौजी मुख़्तसर ख़बरुनि सां गॾु आऊं आहियां अब्दुल क़यूम। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी मेज़बानी हेठि कोठायल ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में अपोज़िशन जी पार्टियुनि एस्टेब्लिशमेंट खां सियासत में मुदाख़लत बंदि करण जो मुतालबो कयो आहे। अपोज़िशन मुतालबो कयो आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान फ़ौरी तौरु इस्तीफ़ा ॾिए ऐं शफ़ाफ़ इलेक्शन कराई वञे। अपोज़िशन मुल्कगीर एहतजाज करण जो फ़ैसिलो कयो आहे। इन फ़ैसिले तहत अक्टूबर 2020 में एहतजाजी रैलियूं कढियूं वेंदियूं। हुकूमत खे जनवरी ताईं मोहलत ॾिनी वई आहे। जनवरी 2021 में इस्लामाबाद ॾांहुं लॉन्ग मार्च कयो वेंदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान ख़िलाफ़ अदम एतमाद जी रथ वारे ऑप्शन खे बि इस्तेमालु करे सघिजे थो। अपोज़िशन ॿुधायो त असेंबलियुनि मां इस्तीफ़ा ॾियण वारो ऑप्शन बि मौजूदु आहे। दोस्तो हाणे ॾिसिजे त नओं साल 2021 इमरान ख़ान लाइ मुश्किल थिए थो या अपोज़िशन नाकाम थिए थी। यादि रखो पहिरियां बि मौलाना एहतजाजी तहरीक इस्तेमालु करे चुको आहे पर को ख़ासि रिज़ल्ट न मिलियो। गंदे पाणी पीअण सबबि कुकड़ मरण ते हुकूमत खां नाराज़ सिंध जे ॿारड़े अहमद खे एनकर इकरारुल हसन ख़ुशि करे छॾियो। अहमद जी वीडियो वायरल थियण खां बाद इकरारुल हसन जे तरफ़ां अहमद खे 3 कुकड़ तोहफ़े तौरु ॾिना विया। उन सां गॾु कुझु खाइण पीअण जो सामान पिणु ॾिनो वियो। अहमद ख़ुशि थींदे पंहिंजे वीडियो पैगाम में इकरारुल हसन जो शुक्रियो बि अदा कयो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप खे ज़हर ॾियण जी कोशिश नाकाम बणाई वई। सिक्योरिटी इदारनि अमरीकी सदर खे मोकिलियल पार्सल स्क्रीनिंग खां बाद ज़ब्त करे वरितो। तहक़ीक़ खां बाद मालूम थियो त हिन पार्सल में रीसिन नामी ज़हर जो पैकेट आहे। पाकिस्तानी फास्ट बॉलर शाहीन अफरीदी जूं 4 बालनि ते 4 विकेटूं। शाहीन अफरीदी हिकु लीग क्रिकेट मैच खेॾंदे ओवर जे आख़िरी 4 बालनि ते 4 विकेटूं वरितियूं। दिलचस्प ॻाल्हि हीअ आहे त चारई बैट्समैन क्लीन बोल्ड थिया। मजमूई तौरु शाहीन अफरीदी 6 विकेटूं वठी पंहिंजी टीम खे मैच खटाराई। दोस्तो उम्मीद आहे हीअ मुख़्तसर ख़बरूं ऐं हीअ सेगमेंट असांजो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। वधीक दिलचस्प वीडियोज़ लाइ चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटी जे निशाने खे ज़रूरु क्लिक कजो। इन सां असांजी हर वीडियो तव्हां ताईं पहुचंदी। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।